बुढ़े एकड़ो नुस्खो बुधाई छड़िया अल्लाह तौफीक दींदी अमल करण दी। घर में माखी सब रखो, माखी हुजे, हर घर में एकड़ो शीशो माखी जो पियल हुजे, ठीक आ। महीने जा 3 सुबह, हर महीने जा 3 सुबह थोड़ी माखी ये तरी ते लाहे, कबे हथ में शीशी जलियो, सजे हथ जी तरी ते माखी लायो, थोड़ी लाहे पो ये ज़बान से चटे चटे। पहिरीं तारीख, 2 तारीख, 3 तारीख, या 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, या 4, 5, 6, या 6, 7, 8, 3 ॾींहं हर महीने जा। भला जे कॾहिं लागी तो न थी सघिया, पहिरीं तारीख ते पीतो, वरी विच में हिकिड़ो ॾींहुं रहिजी वियो, वरी 3 तारीख थी, 4 थी वई, पर 3 ॾींहं हर महीने जा सुबह जे टाइम ते नेरानो माखी चटियो, तव्हां के का बि वॾी बीमारी न थींदी, मदीने वारे साईं जी गारंटी आहे। वॾी बीमारी कीअं? जे शुगर आ, कैंसर आ, हेपाटाइटिस आ, कारी साई आ, ब्लड प्रेशर आ, दिल जूं बीमारियूं, गुर्दन जूं बीमारियूं, चमड़ी जूं बीमारियूं, वॾियूं वॾियूं बीमारियूं आहिनि न। गारंटेड ॻाल्हि आहे, वॾी बीमारी तव्हांखे थींदी कोन। बाक़ी केॾी महिल को लेस थी वियो, या मथे में घणो घणो सूर थी पियो, या खंघ खुश्की थी पई त ख़ैर आहे, या पाणे छॾी वेंदी बिना दवा। माखी जेका असुल हुजे न, ये हथ जी ठायूं कयूं था, गुड़ जी चाह तो पचाए, समझो था। असुल माखी जेका हुजे पान लाहियो तो बेहतर आहे, या जो एड़ो ईमानदार मानू जंहिंजी तव्हांखे पक आहे त हिन हथ जी लाथी आहे माखी, तो उहा माखी पंहिंजे घर में रखी छॾियो। इहो तव्हांजे बीमारियुनि जो, दर्दन जो इलाज था।